उडेरोलाल मटियारी ज़िले जे वॾे में वॾे राज़ी रखंदड़ यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज में गंद कचिरे जा ढेर केतिरनि बीमारियुनि कर खयूं। सेक्रेटरी यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज गुलाम हुसैन कुंभर अक्सर ड्यूटी तां गैर हाज़िर। मौसमियात खाते तरफ़ां सिंध अंदर बारिश जी अॻकथी करण खां पोइ बि सेक्रेटरी यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज गुलाम हुसैन कुंभर तरफ़ां यूसी में के बि हिफ़ाज़ती उपाउ न वरिता विया। उन मौक़े ते उडेरोलाल विलेज शेख महला, जामोट महला, कराची पाड़ो, मजीदाणा महला ऐं राजपूत महला जे रहवासिन वसीम शेख, रियान शेख, मुबारक अली कंबराणी ऐं ॿियनि मीडिया जे अॻियां चयो त यूनियन काउंसिल उडेरोलाल विलेज में हर महीने 5 लाख बजट मिले थी, पर पूरी यूनियन में 2 स्वीपर भंगी रखियल आहिनि, जिन मां बि हिकु जी मेन शहर जी बाज़ार में ड्यूटी लॻल आहे, बाक़ी हिकु जेको सॼे यूसी खे संभालींदो आहे। वॾी यूसी हुअण करे हिकु भंगी खां कमु ॾिनो वञे थो। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।